आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार चरवार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं जनरल नॉलेज ऐं आम मालूमात जा दिलचस्प सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल खां पोइ जवाबु ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त पंहिंजा सवाल जवाब शुरू करियूं। प्यारा साथियों, ॿुधायो उहो केरु आहे जेको सॼी ज़िंदगी बीठल रहे थो, जेकॾहिं वेहे त मरी पवंदो? जवाब वण। साथियों, ॿुधायो उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे खाइण खां पहिरीं साफ़ कयो वेंदो आहे? जवाब हथ। जी हाँ साथियों, को बि खाधो खाइण खां पहिरीं हथनि खे साफ़ कयो वेंदो आहे। साथियों, ॿुधायो उहा कहिड़ी शइ आहे जेका मर्द जे सलवार में तो हूंदी आहे पर औरत जे सलवार में नाहे हूंदी? जवाब खीसो। साथियों, ॿुधायो त कहिड़ो दुकानदार आहे जेको असांजो सामान बि वठे थो ऐं पैसा बि वठे थो? जवाब हजम या नाई। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।